आवाज़ की गाड़ी मौलाई साहब इमरान टी चंद में दोस्तों असां कॾहिं बि मौलाई साहब खे को सवाल न कयो आहे। अॼु असां हिकिड़ो मौलाई साहब खां सवाल करण वारा आहियूं। मौलाई साहब तव्हां कंपनी वारनि जा एल्बम कंदा हो ऐं शाइरनि जी शाइरी ॻाईंदा हो, उन्हनि खे हेॾी इज़त मान ॾींदा हो, मथे आणींदा हो, पोइ उहे तव्हांजा शो माना तव्हांजा मुखालिफ़ थी वेंदा आहिनि। नेटनि ते इलाही मैसेज इशारनि में पिया ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं छो? त इमरान साहब हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि मां। हिकिड़ो पहिरियां त शेर चवंदुसि, ख़ूबसूरत शेर आहे मुंहिंजो त वक़्तु जीअं गुज़रियो तीअं गुज़ारियो आहे। इमरान साहब वक़्तु जीअं गुज़रियो तीअं गुज़ारियो आहे। ज़िंदगी मूंखे रवारियो, मूं ज़िंदगी मूंखे रवारियो, मूं दुनिया खे रवारियो। वक़्तु जीअं गुज़रियो तीअं गुज़ारियो आहे। ज़िंदगी मूंखे रवारियो, मूं दुनिया खे रवारियो आहे। मूंखे पंहिंजे हाल ते का शिकवा न आहे, मूंखे पंहिंजे हाल ते का शिकवा न आहे, छो जो मूं बि रहज़ननि खे संवारियो आहे। वाह चए त हिकिड़ो कुदरती सिस्टम आहे। हिकिड़ो चए त मूंखे इज़त शोहरत जेका ई मिलियल आहे उहा अलाए तरफ़ां मिलियल आहे। ऐं इहे सिंधवासी मेरड़ा माण्हू मुंहिंजा सिंध जा हारी नारी बहिराड़ी खां वठी ट्रैक्टर ट्राली वारे खां वठी यूनिवर्सिटी ताईं यंग जनरेशन दरगर छोकिरा ऐं उन खां पोइ हर तबिके जो माण्हू मूंखे पसंदि करे थो। ऑफिसर तबिको माना दुनिया जो हर माण्हू मूंखे पसंदि करे थो। जंहिं शख़्स खे एतिरी इज़त शोहरत मिलंदी आहे ऐं उहो उन खे बर्दाश्त करे को बि जीए, को बि निवड़त नियाज़बंदी हुजे त उहा हिन फ़क़ीर में आहे। ऐं मूं मां कॾहिं बि को सिंध जो माण्हू शिकवा न हूंदो, न मूं मां को परस्तार शिकवा हूंदो। मां सिंध वासियुनि सां प्यारु कंदो आहियां जेके मूंसां प्यारु कंदा आहिनि। बाक़ी तकलीफ़ उन्हनि खे हूंदी आहे वाक़ई, जिन शाइरनि खे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी सिंफ़ लिखण बि न ईंदी आहे। उन्हनि जा असां गीत ॻायूं ऐं उन्हनि खे असां शोहरत ॾींदा आहियूं। उहे थोरा थी वेंदा आहिनि, पंहिंजे हिकिड़े आपे खां ॿाहिरि थी वेंदा आहिनि। को हिकिड़ी कंपनी वारो हुजे, को शाइर हुजे, उहे पंहिंजे हिकिड़े वस में न रहंदा आहिनि। पोइ उन्हनि खे जेका इज़त वज़न खां जेकॾहिं हिकिड़े गिलास पाणी जंहिंमें तव्हां 2 गिलासनि जो पाणी विझंदो त उहो हारबो आहे। वज़न शायदि हिकिड़े गिलास जो हूंदो आहे, वधीक उन्हनि खे इज़त थोरी वधीक मिलंदी आहे। उहे माण्हू अलाए छो दिलिजी वेंदा आहिनि ऐं अजीब हरकतूं कंदा आहिनि। नेटनि ते वेही पाण खे वॾो वॾो शाइर साबित कंदा आहिनि ऐं पाण खे हिकिड़ो महसूसु कराईंदा आहिनि त असां शाइर आहियूं, असां हीअ आहियूं, असां हू आहियूं। पर अलाह उनखे बि ख़ुशि रखे, सभिनी ख़ुशि रखे। असां त हिकिड़ा फ़क़ीर माण्हू आहियूं, असां सभ सां प्यारु करण वारा माण्हू आहियूं। इहो सिंध ऐं सिंध जा माण्हू ॼाणे सघनि था त कहिड़ी शइ जी अहमियत आहे, कंहिंजी न आहे। मुंहिंजो प्यारो भाउ प्रेरण मुगेरी ॾाढो बहितरीनु मुंहिंजो शाइर आहे, जंहिंसां शुरू में खां वठी मुंहिंजो हिकिड़ो जोड़। अस्सलाम वालेकुम। इमरान टी चैनल में तव्हांखे दोस्तो भलीकार चऊं था। ऐं मौलाई साहब तव्हांखे हिकिड़ो असां सवाल कंदासीं। जी जी। जेको असां नेट ते ॾिसूं था दुबई प्रोडक्शन में तव्हांजो एल्बम थो अचे ऐं ईद जो एल्बम आहे, एल्बम 23। ऐं इहो एल्बम जे बारे में असांखे ॿुधाइजो, हिन जी सिलेक्शन केरु करे रहिया आहिनि, कहिड़ा कहिड़ा शाइर आहिनि, इहो असांखे थोरो ॿुधाइजो। जी हा, इहा सुठी ॻाल्हि आहे। छो त हीअ ईद जो एल्बम मुंहिंजो दुबई प्रोडक्शन में अची रहियो आहे, जंहिंजो प्रोड्यूसर आहे असगर मुगेरी साहब। असगर मुगेरी प्रोड्यूसर अब्दुल खालिक चांडियो। ऐं हिन जी सिलेक्शन ज़ाहिरी आहे मुंहिंजो प्यारो भाउ प्यारो शाइर प्यारो मुगेरी कंदो। इन खां अलावा हिन में शाइर हूंदा आजूब जतोई हूंदो, यासीन कंवर हूंदो, अहमद चाचड़ हूंदो, मोहम्मद अली चाचड़ हूंदो, यासीन भुट्टो हूंदो ऐं यासीन कंवर हूंदो ऐं बशीर भुट्टो हूंदो ऐं असांजो तमामु प्यारो ज़ुल्फ़कार भुट्टो हूंदो। उन खां अलावा ॿिया बि इलाही ख़ूबसूरत शाइर मुस्तफ़ा मौलाई हूंदो, आजूब जतोई हूंदो। तमामु सुठा हिकिड़ा शाइर। ऐं हीअ एल्बम जेको कयो आहे हींअर त उन में तमामु हिकिड़ी चेंजिंग आंदी आहे। हीअ मुंहिंजो एल्बम लाहौर में ठहियो आहे। एम अशरफ हिकिड़ो तमामु पाकिस्तानी वॾो मूसीकार आहे, जंहिं हीअ एल्बम मुंहिंजी म्यूज़िक जी तरतीब ॾिनी आहे। ऐं दुनियूं शाइरी
तमामु हिकिड़े नए अंदाज़ में मुंहिंजो एल्बम अची रहियो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत एल्बम अची रहियो आहे ऐं इनशाला हीअ सिंधवासियुनि खे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं हीअ एल्बम में मुख़्तसिर गीत हूंदा पर एतिरा ख़ूबसूरत हूंदा ऐं एतिरा प्यारनि शाइरनि जी शाइरी हूंदी जेका इनशाला तमामु घणी दोस्तनि खे पसंदि ईंदी वधीक इसलिए प्यारो मुंहिंजो तमामु बहितरीनु भाउ बि बहितरीनु शाइर बि करियल मूं तव्हांखे ॿुधाए सघे थैंक यू प्यारो भाउ मुंहिंजो असांजे कुझु माना स्टूडियो आहे ऐं माशाअल्लाह हिन जो नालो आहे सिंध में बहितरीनु सिंगर आहे बेताब बादशाह आहे ऐं असां जेके बि दोस्त आहियूं असांखे थी सघे थो त असां हिन जी ख़िदमत कयूं ऐं हिनखे सुठा सुठा लफ़्ज़ जेके पंहिंजी शाइरी में लिखी ॾियूं छो त जंहिंजो नालो आहे त हुन अलाह जो नालो करे थो त हुनखे गिराइण और केरु कोन्हे अॼुकल्ह के दोस्त आहिनि मां लतीफ़ सरकार हिकिड़ो शेर पढ़ंदुमि तव्हांखे यादि हो तव्हां पाण ॿुधंदो कुता क़रीबनि जा दावा ॾिसी न दर जन सेखारियो वण ॾंद ॾेखारियो तन खे अॼुकल्ह असांजा दोस्त अहिड़ा जंहिं बि वण जे हेठो विहारींदा आहिनि उन वण खे कटण जी कोशिशि कंदा आहिनि पर अफ़सोस आहे उहे छो था कनि ख़ैर आहे उन्हनि खे अलाह सबक़ ॾींदो हुनखे अलाह का ॻाल्हि न आहे ऐं असांजो छा बिटाई थो चए मां नथो चवां मां तव्हांखे हा शाह तलती बिटाई थो चए ऐं उन करे त असां जेके बि दोस्त आहियूं ऐं हीउ सिलेक्शन जेको जो आहे त भाउ मुंहिंजे मथां छॾे छॾियो आहे जंहिंजा नाला कयूं त प्यारा शाइर आहिनि जेके मूंसां गॾु न था कमु कयूं था इनशाला अहिड़ो एल्बम सुपर हिट ईंदो जेको परेल मुगेरी सिलेक्शन हूंदो ऐं ॿिया दोस्त हूंदा जेके मुख़्तलिफ़ गाना जंहिंजा नाला भाऊ मुंहिंजे प्यारे भाउ ऐं तव्हांजो सुहिणो सिंगर मुमताज़ मौलाई खयां उहे ई दोस्त हूंदा मौलाई साहब तव्हांखे हिकिड़ो सवाल कयूं असां इहो ॿुधूं था त तव्हां हिन एल्बम में शाइर कुझु पंहिंजा चेंज कया आहिनि हा बिल्कुलु चेंज कया आहिनि ऐं हिन एल्बम में जेका दोस्तनि शाइरी कई आहे ऐं तमामु हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत शाइरी कई आहे यकीन कंदव त हिन एल्बम में जेका मूं सिलेक्शन कई आहे जेके गीत मूं सभु सिलेक्ट कया आहिनि मूंखे महसूसु पियो थिए त हीअ एल्बम सिंध में ईअं हूंदो जीअं दमादम मस्तु हलंदा जीअं चवंदा आहिनि त किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई असां फ़क़ीर आहियूं इहो सिंध वारनि जो नाम आहे जेको हिन नाचिज़ इंसान खे ॾींदा आहिनि असां हिकिड़ा गुनाहगार बंदा आहियूं फुकरा माण्हू आहियूं फ़क़ीर आहियूं अलाह साईं मुंहिंजी हिन सिंध सुवारी खे आबाद करे सिंध वासी मूंखे इहो लक़ब ॾींदा आहिनि के बेताज बादशाह चवंदा आहिनि के किंग ऑफ सिंध चवंदा आहिनि इन जे लाइक़ु न आहियूं पर इहे सभु सिंध वासियुनि जूं महिरबानियूं आहिनि हिन गुनाहगार हिन फ़क़ीर बंदे खे एतिरी इज़त मान ॾींदा आहिनि मां सिंध वासियुनि जो पंहिंजे परस्तारनि जो पंहिंजे प्यार वारनि जो तमामु थोराए थो आहियां अॼुकल्ह इमरान साहब काफ़ी माण्हू नेट जो दौरु अची वियो काफ़ी माण्हू नेट ते इलाही हरकतूं करे रहिया आहिनि पोइ असांजे कंपनी वारा हुजनि उन में कुझु शाइर हुजनि शाइर बि अहिड़ा जिन खे हिकिड़ो अख़र लिखण बि न अचे उहो पाण खे अलाए छो बसि गीत असां हुनजा ॿ गीत ॻायूं था कराए पंहिंजी शाइरी में नालो विझी उन्हनि माण्हुनि जो अलाए छो दिमाग़ ख़राबु थी थो वञे जो अजीब अजीब हरकतूं अजीब अजीब ॻाल्हियूं नेट ते लिखणु चेंजिंग अची रही आहे हीअ करे रहिया आहियूं हीअ करे को फ़र्क़ु न पवंदो मूंखे आवाज़ु जेको ॾिनल आहे न उहो अलाह जे तरफ़ां ॾिनल आहे इज़त ॾिनल आहे उहा अलाह जे तरफ़ां ॾिनल आहे असां सोरी फ़नकार न आहियूं थिया मूंखे हिकिड़े इशारे में कंहिं मुर्शिद चयो हो त मौलाई तूं ॻाए मूं को ॻायो हुयो उन बुज़ुर्ग जी दुआ सां अलाह जे करम सां मूंखे आवाज़ु मिलियल आहे जंहिंखे अलाह जे तरफ़ां ॾात मिलंदी आहे जलाल चांद जेके अलाह जे तरफ़ां ॾात थी हुनखे ज़िंदगी में कंहिं न कटे सघियो असां हिन फ़क़ीर खे बि अलाह जे तरफ़ां ॾात मिलियल आहे उहा मुंहिंजी अलाह साईं इज़त रखी आहे हमेशह रखंदो सिंध वासियुनि जे दुआनि सां थैंक यू आई लव यू सिंध महिरबानी असुल ॻाल्हि जेके लॻो तव्हां चया शाइरनि जे बारे में ठीकु आहे उहो बि असांजे ॿाहिरि आहियूं मां तव्हांखे हिकु लफ़्ज़ चवंदुमि त सोन सोन हूंदो आहे हीरो हीरो हूंदो आहे चांदी चांदी हूंदो आहे असुल नकुल फ़र्क़ु हूंदो आहे उहो सिंध वासियुनि खे बि ख़बर आहे जेको पाण खे चमकाइण जी कोशिशि कंदा फेसबुक ते बि लिखनि था कुझु रखनि था न त पर उन्हनि खे उन दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदुमि थोरो ब्रेक ते लत ॾियनि थोरो हेठि थियनि असुल ॻाल्हि ॾिसनि त असां केटे कैटेगरी जा आहियूं किथे पतल आहियूं छा असांजी तालीम आहे ऐं छा असांजो लिखणु आहे छा असांजी राइटिंग आहे छा असांजी शाइरी आहे हिकिड़े सुठे सुहिणे सिंगर जे बारे में असां कुझु बि चऊं असांखे त ज़बान अलाह ॾिनी बि न आहे न चवंदासीं सही असांजो बसि अलाह साईं हुनखे तरल सां ख़ुशि रखे अलाह साईं हुनखे असांजा दोस्त आहिनि
जेकॾहिं जंहिंजी अलाह सां इज़त कंदो आहे ऐं जंहिंसां इलाही दुनिया प्यार कंदी आहे उन जा कुझु चंद दुश्मन बि थींदा आहिनि पर उन सां को फ़र्क़ु न पवंदो आहे अलाह राज़ी आहे त मुखालिफ़ छा? अलाह राज़ी आहे यार मुखालिफ़ मूंखे कंदा छा दुश्मन मञींदा हार मुखालिफ़ मूंखे कंदा छा मूंखे छा कंदा? जीए सिंध सलामत रहे आई लव यू सिंध थैंक यू ऑल महिरबानी। थैंक यू महिरबानी